रमज़ान शरीफ में थोड़ो नबी साईं जो ॿुधायल वज़ीफ़नि मां फ़ाइदो वठूं। नबी साईं फरमायो सुबुह जी नमाज़ पढ़ी यासीन शरीफ खे हिकिड़ो भेरो ॾियो, तव्हांजे नामा आमाल में क़ुरान जे 10 ख़तमनि जो सवाब। हिकिड़ो भेरो यासीन शरीफ खे ॾियो, तव्हांजे नामा आमाल में 10 ख़तमनि जो सवाब। 10 ॾींहंनि में थियो 100 ख़तम, महीने में थिया 300 ख़तम। भला इन तरीक़े सां रमज़ान शरीफ में ख़त्मा करो। हा साईं, सुबुह जो यासीन शरीफ खे भेरो ॾेई छॾियूं, पर मां हीअं बि चवां त रमज़ान मां फ़ाइदो वठूं त वरी तरावियूं पढ़ी वरी यासीन शरीफ खे हिकिड़ो भेरो ॾेई छॾियूं, घणा ख़त्मा थी वेंदा? महीने में 600 ख़त्मा थी वेंदा। 600 इहो समर बि ठाहिणो आहे बाबा, इहो समर बि ठाहिणो आहे। नबी साईं फरमायो तव्हां क़बर खे खॾु सम्झंदा आहियो, पर मां तव्हांखे चवां थो खॾु न अथव, खॾु न अथव। जन्नत जो बाग़ अथव या जहन्नम जो खूर अथव। दुआ कयो अल्लाह साईं तव्हां असांजे क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बणाए। मुस्तफ़ा ॾसे विया, फरमायो मुंहिंजो उम्मती 5 वक़्त नमाज़ पढ़े, हर नमाज़ जे पोयां आयतल कुर्सी खे हिकिड़ो भेरो ॾे। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ि मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। इन हिकिड़ी आयत खे हिकिड़ो भेरो ॾेई छॾियो, महबूब फरमायो तव्हां मरंदा वञो, तव्हांजी क़बर जन्नत जो बाग़। इन खां मथे कहिड़ी ठीकेदारी? वरी दुआ कयो अल्लाह साईं तव्हां असांखे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए।